ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन। अॼु असांजे प्रोग्राम सिंध जो मुक़दमो में महिमान आहे अहमद चुनाए। पाण CPLC सिंध जो चीफ आहे, आल पाकिस्तान मेमन फेडरेशन जो पाकिस्तान जो सदर भी आहे। चुनाए सभु सवेर ॻाल्हि पई हली क्राइम जे हवाले सां, ॾोहनि जी रोकथाम जे हवाले सां मां ॿुधायो पए त काफ़ी अवां कमु कयो आहे, पर CPLC कराचीअ में ॻाल्हि पई थी त पावरफुल आहे, इंटरव्यू सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि में पावरफुल न थी सघियो आहे। छा जीअं सरकारी इदारनि में ॿियनि इदारनि में जेको थींदो रहियो आहे त सरकारी हुकुम मुख़्तलिफ़ कामोरा कंदा रहंदा आहिनि, ॿिया क़बूल न कंदा आहिनि, त CPLC हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जंहिंमें रज़ाकार बुनियाद ते सरमाएकार, मुख़्तलिफ़ सनतकार, बिज़नेसमैन, बिज़नेस कम्यूनिटी जा माण्हू घणो त उहे शामिल आहिनि। त अवां रज़ाकार तौर बि कमु कयो था, पोइ सरकारी ऑफिसर, सरकारी कामोरा कीअं अवां जा हुकुम मञींदा हूंदा, कहिड़ी रुकावटूं आहिनि हुन सॼी सूरत हाल में? नड़ो ॻाल्हि में इहा आहे कि ज़ाहिर आहे असां वॉलंटियर्स ने, सरकारी एहलकार ने, हाई ऑफिशल्स अगर आए सिंसियरली ने ईमानदारी के साथ कम करना नहीं, वासलो 20 वर्ष जैसा ये ट्रैक रिकॉर्ड है कि असा कभी कोई नाजायज़ गाल नहीं करी आहे ने, हमेशा सपोर्ट करी आयूं लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जी। तो जॾहिं आए सरकारी एहलकार के, पुलिस के, रेंजर्स के आए सपोर्ट करो था पोते जी ने, जायज़ सपोर्ट ॾियो था, उनके टेक्निकली सपोर्ट ॾियो था, उन लाइ बधे इंतजाम करो था ने, वो भी जॾहिं आणनि था ऐं रज़ाकाराना तौर ते कमु करी रहिया आहियो, जिन जा कोई मुआवज़ो न गिनी रहिया, तो पछी आउं सम्झा थोसि कि मेजोरिटी ऑफ दी ऑफिसर्स ये बदे असांजे साथ हूं था ने, ये असांजे कम के सराहनि था ने, असांजी मशवरे ते अमल भी करनि था। ये हिकिड़ी अहिड़ी पार्टनरशिप है जिनके पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ऐं चई सघो था ने, ई पार्टनरशिप जो है इनमें सरकारी एहलकार जो नफ़ो ज नफ़ो है, तो इन जी नफ़े जी पार्टनरशिप है, लॉस जी पार्टनरशिप ने। असां लाइ लॉस जी पार्टनरशिप है, मगर असां सम्झूं था कि ये असांजो त लॉस पंहिंजा पैसा CPLC में चंदो ॾेई उन्हनि खे मदद पिया कनि, ये असां सम्झूं था कि असांजो लॉस त आहे, मगर असांजो फ्यूचर जो इन्वेस्टमेंट है। असां असांजे मुल्क जे अफ़सरान जी असलाह भी करी रहिया आहियूं, इन खे असां टेक्निकल बैकअप भी ॾेई रहिया आहियूं ने, इन जी कैपेसिटी बिल्डिंग भी करी रहिया आहियूं। ये एतिरो वॾो कमु आहे कि जिन जे लाइ जेतिरो इन्वेस्टमेंट कम्यूनिटी करे उहो ओछो आहे। तो इन जे लाइ आउं सम्झा थोसि कि मेजोरिटी ऑफ दी ऑफिसर्स ये असांखे सपोर्ट करनि था, असांजे भेड़ा आहिनि ने, हर वक़्तु असांजे साथ ऑन बोर्ड हूं था। ये सम्झनि था कि ये वाकई में मुल्क व क़ौम जी बेलौस थी ने ख़िदमत करी रही है, तो इनमें असांखे कोई हर्ज न कि असां इनखे सपोर्ट करूं। CPLC कामोरनि खे रिश्वत केतिरी ॾींदी आहे, छाकाणि त मुख़्तलिफ़ चंदो गॾु थींदो आहे, ठीक ठाक करोड़नि में पैसा गॾु थियनि था, ऐं कामोरा सिर्फ़ु जेके उहे इंतज़ार पैसनि खां कमु त न हलंदो, ऐं सनतकारनि खां ज़ाहिर कुझु न कुझु त कढियो वेंदो, त केतिरो कढियो वेंदो आहे? अल्हम्दुलिल्लाह अॼु तक हिकिड़ी पाइजी न रिश्वत असां ॾिनी आहे, न कॾहिं जो तसवुरु करी आहियूं। CPLC जी बुनियाद इन जी ॻाल्हि मथे आहे कि असांजो मुक़दमो करना असांजे सरकारी एहलकार मथे ने, इनके चुना कि भाई ई फैसिलिटी है या जो मुक़दमो है या ॻाल्हि है जिनके असांखे मंजाइनी है, वो जायज़ ॻाल्हि है ने। अल्हम्दुलिल्लाह ओवर द टाइम पीरियड असां जो कमु करी आहियूं, इनमें हाणे पैसे जी या रिश्वत जी कोई ॻाल्हि नथी अचे ने, अॼु तक कॾहिं न आई। आई बिलीव नहीं करो कि इहो थियो आहे त सेंट्रल पुलिस लिज़ान कमेटी CPLC में जेके भी माण्हू अगवा थिया आहिनि या जेके गाॾियूं अगवा थियूं आहिनि, उन्हनि माण्हू जी मिलियूं जेके बिज़नेस कमेटी जा पाण लाॻापियल आहिनि ऐं चंदो बि ॾियनि था, त आम माण्हू खे मदद CPLC नथी करे? CPLC त जेके पैसा ॾींदा उन्हनि जी मदद थींदी, माना पंहिंजे लाइ हिकिड़ो चौकीदार इदारो क़ाइमु कयो आहे। हिकिड़ी ॻाल्हि बता रहा कि ई सरमाएदारी जो सरमाएदार इनमें ज़रूर शामिल इन इदारे के बनाइन में, इनके हलाइन में, मगर ये कम खालिस गरीबे लाइ ॾाढो हिकिड़ो सरमाएदार आहे, उनजा ताल्लुकात पूरे कराची में इन, पूरे पाकिस्तान में इन, वो हाईएस्ट अथॉरिटी ते वञी सघे थो, उते से पोइ कमु कराए सघे थो। मगर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ई बता रहो कि ग़रीब माण्हू किथे कमु कराइण लाइ वञो, ग़रीब माण्हू अचिणो ई असां वटि ने, ग़रीब माण्हू अगर थाने में वञो तो उनके साथ जो हशर थिए तो वो आई के बदे के खबर हमेशा रहंदो, उनके खबर भी कोन पियो कराए। लेकिन वो ग़रीब माण्हू अगर गवर्नर हाउस जे अंदर अची वञे तो, CPLC जे दफ़्तर जे अंदर अची वञे तो उनके वो इज़्ज़त मिले थी जो उनके शायन शाह। कहिड़ो ग़रीब गवर्नर हाउस अंदर पई सघंदो? त सिक्योरिटी आहे, सख़्त पाबंदियूं आहिनि, गवर्नर हाउस में क़ाइमु कई वेठा आहियो, उते त मुंहिंजे ख़्याल में आम ग़रीब माण्हू अची कोन थो सघे, गेट कोन थो टपी सघे, उन अब्दुल्ला रोड जे रोड तां वेंदे बि माण्हू लवाईंदो आहे। तव्हां ॻाल्हि पिया कयो ऑफिस क़ाइमु करे ठाहियो, ऑफिसूं ॿाहिरि हुजणु खपनि, तव्हां चओ था जी वज़ाहत तव्हांखे ॾी ॾियां थो कि CPLC जे दफ़्तर में अचण लाइ, गवर्नर हाउस जे अंदरि अचण लाइ, ऐं कि कोई पंहिंजे जिनके चवंदा न कि कोई प्रोटोकॉल जी ज़रूरत न, सिर्फ़ु न सिर्फ़ु जो ओरिजिनल
शनाख्ती कार्ड गिनी अचो, शनाख्ती कार्ड ऐं गेट ते जमा करायो न ऐं कि CPLC जे दफ़्तर में बाइज़त तरीक़े से पुॼाए ॾींदा। ज़ाहिर आहे हाणे जिते चेकिंग जो मसलो आहे, हर सरकारी इदारे में जिते भी ऐं दाख़िल थियो त इवन थाने में दाख़िल थियो त तव्हांखे चेक करे दाख़िल करनि था कि कोई दहशतगर्द त न अची वियो। तो ये भी वो जगह है कि आई के बाइज़त तरीके से आई जे दफ्तर में असांजे पुॼाए ॾींदा ने आई के असां आराम से भाई ने साड़े माहौल में जी ॻाल्हि भी सुनना, इन जे मथे जो भी दादरसी करनी उन करे ॾींदा ने ई जो कंसेप्ट है कि जी आम माण्हू गवर्नर हाउस में कीअं दाख़िल थी सघंदो, ये बदे ख़लास थी वियो आहे। अलहमदुलिल्लाह फ़खरुद्दीन जी इब्राहिम अकड़ी अवामी हुकूमत जा गवर्नर हुआ ने उ इनके बनाया, इनकी हिकिड़ी बुनियाद हुजी ॾिनी आहे सॉलिड ने इन जे बाद हाणे अचनि वारा गवर्नर जो छेला गवर्नर आहिनि डॉक्टर अशरफ इबाद ख़ान 2002 से दिसंबर से गवर्नर आहिनि ने इनके 8वां वर्ष चालू आहे ने अल्हम्दुलिल्लाह उ इन इदारे के प्रमोट करी आहिनि, इनके हिकिड़ी लीगल स्टेटस ॾिनी आहे ने ई गवर्नर जो इदारो आहे। ई इदारो कोई ॿिए कोई इदारे जो न, असांखे बाक़ाइदा सिंध जी हुकूमत नोटिफाई करी आहे, असांखे सर्टन पावर्स ॾिनी आहे ने ई आउं सम्झां थो सिंध हुकूमत केतिरो फंड ॾिए पई ऐं उन मिनिस्टर ॿिया टिया होम डिपार्टमेंट केतिरी मदद करे पियो न पियो करे, इन पासे बि ॻाल्हायूं। गवर्नर हाउस असांजी लॻभॻि 15% फंडिंग करे थी असांजे टोटल एक्सपेंडिचर जो ने हाल चीफ मिनिस्टर साहब आवी हुआ, चीफ मिनिस्टर साहब 50 लाख रुपया असांखे ॾी विया आहिनि अंदरून सिंध CPLC जी इस्टेब्लिशमेंट लाइ ने आउं सम्झां थो कि इहो वॾो कमु करे विया आहिनि। असां माना गवर्नर पहिरां सिर्फ़ु कराची जे लाइ कमु पियो करे, CM वरी सिंध जे ॿियनि शहर लाइ करे, माना हिकु विरासत आहे, अलॻि हिकिड़ो पार्ट्स आहिनि त गवर्नर सिर्फ़ु कराची जो गवर्नर त कोन्हे या सिंध जो गवर्नर आहे त हुनखे बि फ़र्ज़ु हो त सॼी सिंध में अॻु में उहो पढ़ाए वठे आहे 20 साल हुन इदारे खे क़ाइमु थी वियो। सम्झायां कि गवर्नर ऑफिस से त हर वरे फंड अची रहियो आहे ने उज फंड के रेप्लिकेट करी आहे CM साहब हाणे इन दफ़ा पहली दफ़ा ने आउं सम्झां थो कि ई CPLC इस्टेब्लिश जो सिंध जा जो छेला गवर्नर आहिनि डॉक्टर अशरफ इबाद ख़ान ई जो चार्टर करी आहिनि उनजो मक़सदु ई आहे कि सिंध CPLC के पूरे सिंध में इस्टेब्लिश करण में अचे ने हाणे ई असांजो कमु हो कि असां इनके फंडिंग कराए ने बाक़ी जगह ते बि इस्टेब्लिश करूं। अल्हम्दुलिल्लाह ई फंडिंग भी थी वई आहे ने बड़े प्रोग्राम भी तैयार आहे। इंशाल्लाह जहिड़ो सैलाब जो मसलो थोड़ो ओछो थिए थो असांजी CPLC इस्टेब्लिश थींदी ने चाहे वो सिंध जा गवर्नर होन या चाहे सिंध जा CM होन, ये बड़े मुखलिस आहिनि CPLC के पूरे सिंध में इस्टेब्लिश करण लाइ ने ई जो असांखे इंस्ट्रक्शन होम मिनिस्टर जी तरफ से आहिनि। होम मिनिस्टर साहब जी भी ख्वाहिश ई आहे कि जल्द अज जल्द CPLC जो है वो सिंध जे दूसरे अज़ला में अची वञे ने इंशाल्लाह ये अची वञे। ॾाढो CPLC जो हिकिड़ो फ़ाइदो ये आहे जो बेसिक फ़ाइदो आहे उनखे बता रहा कि CPLC मैनेज करनि था सिविलियंस, मैंने से मुराद ये कि CPLC हलाइन था सिविलियंस मुख्तलिफ माण्हू सरदी और रज़ाकाराना तौर ते कम पिया कनि उन में त ऐं रज़ाकाराना तौर पे जिन जो कोई मक़सदु ना हो, ना पैसा गिननि था ना पैसा ॾियनि था, उन वटि अची ने पोते जी ॻाल्हि करण में वधारे ऐं के आसानी थींदी। ई आसानी जो आहे ई ऐं के ऐं जो न सिर्फ़ु कमु कराए ॾींदी बल्कि ऐं जो प्रेशर आहे रज़ाकाराना तौर पे वो प्रेशर अगर पुलिस अफसरान ते वञे तो तव्हांखे पहले भी बता रहा हूँ कि सारा पुलिस अफसरान जो है उन ॻाल्हि जी क़दर करनि था, CPLC के कदर जी निगाह से ॾाणनि था ने ई सम्झनि था कि CPLC जी तरफ से अगर कोई केस अचे तो तव्हां ॻाल्हि पिया कयो त जेके CPLC में माण्हू आहिनि रज़ाकार ने बुनियाद ते कमु कनि था, पर ॾिठो इहो वियो आहे त उन्हनि पंहिंजा ज़ाती फ़ाइदा वरिता आहिनि। उन्हनि फ़ाइदनि ते ॻाल्हाईंदासीं, उन्हनि कहिड़ा फ़ाइदा वरिता, अॻु में जेके चीफ रहिया आहिनि अवां इन साल चीफ थिया उन ते ॻाल्हाईंदासीं 15 ॾींहं ब्रेक खां पोइ। नाज़रीन, CPLC सिंध जो चीफ अहमद चुनाई असां सां गॾु आहे ऐं जेके चुनाई साहिब पियो ॻाल्हि करे त CPLC जेके माण्हू अचनि था रज़ाकार ने को फ़ाइदो कोन्हे, पर हुननि जा पंहिंजा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, बिज़नेसमैन आहिनि ज़ाहिर पंहिंजो कारोबार सोचींदा, उन ते कारोबार ते बिज़नेस ते बि ॻाल्हाईंदासीं पर नंढी ब्रेक खां पोइ।